वाज़रवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त घोटकी मां खबर ॾींदा हलूं त सिगा घोटकी पारां सीनियर सहाफ़ी सिगा घोटकी जे मेंबर जीवत राम आर मंगलानी जी याद में तालका अस्पताल घोटकी में 2 ॾींहनि लाइ मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई। कैंप में अखियुनि जी बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि डॉक्टर इब्रार हुसैन तनियो ऐं ॿियनि 500 खां वधीक मरीज़नि जो मुफ़्त मुआइनो कयो ऐं खेनि मुफ़्त चश्मा ऐं दवाऊं ॾिनियूं। कैंप में 160 मरीज़नि जे अखियुनि जो मुफ़्त ऑपरेशन कयो वियो। उन मौके ते सिगा घोटकी जे सदर आगा बिलावल पठान, डॉक्टर मोहम्मद नवाज़ कलोड़, अब्दुल रऊफ़ दायो, सैयद अली रज़ा शाह ऐं ॿियनि कैंप जा इंतजाम संभालिया। होॾां पीपल्स पार्टी ज़िला घोटकी जे जनरल सेक्रेटरी सिकंदर लाखो MS डॉक्टर अरबाब सां गॾु कैंप जो दौरो करे जाइज़ो वरितो ऐं सिगा जे अहिड़े अमल जी साराह कई। उन मौके ते सिगा घोटकी जे सदर आगा बिलावल पठान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाइण जो मक़सदु अवाम खे बेहतर तबी सहूलियतूं फराहम करणु आहे। असां हर साल सीलानी वेलफेयर ट्रस्ट जे सहकार सां अखियुनि जी मुफ़्त कैंप लॻाईंदा आहियूं, जंहिं में मरीज़नि जो मुफ़्त इलाज सां गॾु मुफ़्त ऑपरेशन कयो वेंदो आहे। असांजो मक़सदु शहर तोड़े बेराड़ी जे इलाइक़नि में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं मुफ़्त तबई कैंपूं क़ाइमु कयूं त जीअं ग़रीब ऐं मिस्कीन माण्हुनि जी ख़िदमत करे सघूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।